नहमदहु व नुसल्ली अला रसूलिहिल करीम अम्मा बाद फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम रब्बि इश्रह ली सदरी व यस्सिर ली अमरी वहलुल उक़दतम मिन लिसानी यफ़क़हू क़ौली। पारा नंबर 8 सूरत अल आराफ़ आयत नंबर 26 खां वठी आयत नंबर 31 ताईं तर्जुमो। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। या बनी आदम ए औलादे आदम क़द तहक़ीक़ अंज़लना नाज़िल कयो असां अलैकुम तव्हां जे मथां लिबासन लिबास युवारी लिबास जेको लिकाए थो या ढके थो। अल्लाह ताला जी मुराद नमा यानी लिबास जो जेको हुक्म अल्लाह ताला नाज़िल फ़रमायो। सो आतिकुम तव्हांजे क़ाबिले शर्म हिस्सनि खे यानी शर्मगाहुनि खे वरीशा ऐं ज़ीनत बाहे व लिबासु तक़वा ऐं तक़वा जो लिबास ज़ालिक इहो ख़ैर वधीक बहितर आहे। ज़ालिक मिन आयातिल्लाही इहे अल्लाह जी निशानियुनि मां आहे लअल्लहुम यज़्ज़क्करून ताके उहे यानी माण्हू नसीहत हासिल कनि। या बनी आदम ए औलादे आदम ला यफ़्तिनन्नकुमुश शैतान न फितने में विझे तव्हांखे शैतान कमा अख़रज अबवैकुम कमा जहिड़ी तरह अख़रज हुन कढरायो अबवैकुम तव्हांजे ॿिनी माउ पीउ खे यानी हज़रत आदम ऐं हज़रत हवा खे मिनल जन्नती जन्नत मां यनज़िउ हुन लारायो अनहुमा हुननि ॿिनी खां लिबास हुमा उन्हनि ॿिनी जे लिबास खे ली युरीयहुमा ताके हू ॾेखारे हुननि ॿिनी खे सौ आतिहिमा उन्हनि ॿिन्हिनि जूं शर्मगाहूं इन्नहु यकीनन हू केरु शैतान यराकुम ॾिसे थो तव्हांखे हुअ उहो व क़बीलुहु ऐं उनजो क़बीलो या ख़ानदान मिन हैथु जिथां खां ला तरोनहुम जिथां खां नथा तव्हीं ॾिसो उन्हनि खे। इन्ना यकीनन असां जअलना शयातीन असां ठाहियो शैताननि खे औलिया लिल्लज़ीन दोस्त उन्हनि माण्हुनि जो जेके ला युमिनून जेके ईमान नथा आणीनि। व इज़ा फ़अलू ऐं जॾहिं उहे कनि था फ़ाहिशता क़ालू बेहयाई जा कम त चवनि था वजदना असां पातो अलैहा इन्हनि कमनि ते यानी इन्हनि जे मथां आबा अना पंहिंजे वॾनि खे या पंहिंजे आबाउ अजदाद खे वल्लाहु ऐं अल्लाह ताला अमरना बिहा हुकुम ॾिनो असांखे इन जो। कुल इन्हनि खे चओ इन अल्लाह यकीनन अल्लाह ताला ला यअमुर नथो हुकुम करे बिलफ़हशाई बेहयाई जो अतक़ूलून छा तव्हीं चओ था अलल्लाही अल्लाह ताला जे मथां माला तअलमून जेको तव्हीं नथा ॼाणो। कुल इन्हनि खे चओ अमर रब्बी हुकुम मुंहिंजे रब जो बिलक़िस्त इंसाफ़ ते मबनी आहे व अक़ीमो वुजूहकुम ऐं सिधो रखो यानी क़िबले जी तरफ़ करे रखो वुजूहकुम पंहिंजे चेहरनि खे इंद कुल्ली मस्जिद हर वक़्तु मस्जिद जे वक़्तु यानी निमाज़ जे वक़्तु वदऊहु ऐं पुकारियो उन ही खे यानी कंहिंखे अल्लाह ताला ही खे मुख़लिसीन लहुद्दीन ख़ालिस करे उन जे लाइ दीन खे कमा जहिड़ी तरह बदअकुम हुन इब्तिदा कई तव्हांजी यानी शुरू में जीअं अल्लाह तव्हांखे पैदा कयो तऊदून हू ओड़ी तरह तव्हांखे वापसि लोटाईंदो यानी मरण खां पोइ वापसि उथारींदो। फ़रीक़न हदा हिकिड़ो गिरोह जेको हिदायत ते व फ़रीक़न हक़ अलई व फ़रीक़न ऐं ॿियो गिरोह हक़ साबित थी वई अलैहिमुद्दलालह जिन जे मथां गुमराही इन्नहुम मुत्तख़ज़ू यकीनन उन्हनि ठाहियो शयातीन शैताननि खे औलिया दोस्त मिन दूनिल्लाही सिवाय अल्लाह जे वयहसबून ऐं उहे इहो सम्झनि था या इहो गुमान था कनि अन्नहुम यकीनन उहे मुहतदून हिदायत ते आहिनि। या बनी आदम ए औलादे आदम ख़ुदू ज़ीनतकुम इख़्तियार कयो पंहिंजी ज़ीनत खे
यानी साफ़ सुथरा थी सुठा कपिड़ा पाए। इंद कुल्ली मस्जिद हर नमाज़ जे वक़्तु वकुलू वशरबू ऐं खाओ ऐं पियो वला तुसरिफ़ू ऐं न तव्हां इसराफ़ कयो यानी हद खां अॻियां न वधो ज़ाया न कयो शयुनि खे। इन्नहू यकीनन हू केरु अल्लाह ताला ला युहिब्बु न पसंदि करे थो अल मुसरिफ़ीन इसराफ़ करण वारनि खे। सुब्हानक अल्लाहुम्मा व बिहम्दिक अशहदु अन ला इलाहा इल्ला अंत अस्तग़फिरुक व अतूबु इलैक। अस्सलामु अलैकुम व रहमतुल्लाहि व बरकातहू।